मेड़ मां ख़बर ईंदा हलूं त फोरम जे चेयरमैन एडवोकेट ज़ुल्फ़कार अली खोखर पारां जश्न आज़ादी मोरका हक़ जे निस्बत सां पंहिंजी आफिस ते शानदार तक़रीब कोठाई वई, जंहिं में एडवोकेट सईद अहमद पंवर, रईस मोहम्मद खान कोसो, जान मोहम्मद ऐं ॿियनि शिरकत कई। तक़रीब में केक कटे क़ौमी तराने ते पाकिस्तान जे झंडे खे सलामी ॾिनी वई। पाकिस्तान ज़िंदाबाद ऐं पाक आर्मी ज़िंदाबाद जा नारा हंया विया। उन मौके ते मेयर फोरम जे चेयरमैन एडवोकेट ज़ुल्फ़कार अली खोखर, एडवोकेट सईद अहमद पंवर ऐं ॿियनि चयो त मुल्क लाइ पाक फ़ौज पंहिंजी जानिन जो नज़रानो ॾेई पाकिस्तान जी तरक़ी ऐं बका में सदाईं अहम किरदारु अदा कयो आहे ऐं पाकिस्तान जे दुश्मननि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो आहे। असां सदाईं पाकिस्तान जी ख़ुशहाली ऐं तरक़ी में अहम किरदारु अदा करण जो वचन कयूं था। असां हिन ॾियारे ते पाक फ़ौज खे सुर्ख सलाम पेश करियूं था। आख़िर में पाकिस्तान जी सलामती लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।